पनियाकिल जो दौरो करायोसीं त मुकम्मल पनियाकिल लॉकडाउन थियल आहे ऐं पुलिस ऑफिसर उन मॉनिटरिंग करे रहिया आहिनि। SHO साहब DSP साहब पाण ख़ुदि साईं अब्दुल कादिर चाचड़ साहब भी इन जो पूरो कंट्रोल करे रहियो संभाले रहियो आहे। पनियाकिल मुकम्मल ते लॉकडाउन आहे। ॾिसो था नौजवान सिपाही फोर्स जा जेके आहिनि से बा अलर्ट आहिनि ऐं ईदगाह चौक आहे मेन चौक आहे जितां मुख़्तलिफ़ तरीक़े सां साईं के ॼाणी रस्ता निकिरनि था पिया उहे लॉकडाउन कया आहिनि। सिर्फ़ु ज़रूरत मुताबिक़ जेके माण्हू उनखे हितां गुज़र सफ़र ॾिनो वञे थो पियो, बाक़ी मुकम्मल तौर ते जेका सो नाकाबंदी थियल आहे। जी नाज़रीन, हीअ आहे ईदगाह रोड जेको मुकम्मल तौर ते सील थियल आहे ऐं माण्हुनि जी आमदरफ़्त तमामु घटि आहे। हीअ SHO साहब पाण ख़ुदि मॉनिटरिंग करे रहियो आहे पनियाकिल जा त पनियाकिल मुकम्मल तौर ते लॉकडाउन थियल आहे ऐं बिल्कुलु शहर खे सील कयो वियो आहे जेके इहा ॾिसी रहिया आहियो। जी नाज़रीन, हीअ बैजी स्टॉप आहे जेको मुकम्मल लॉकडाउन कयो वियो आहे ऐं बंदि कयो वियो आहे। तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं त हीअ बई चौक आहे जिते मुकम्मल लॉकडाउन कयो वियो आहे ऐं पुलिस ऑफिसर हिते मौजूदु आहिनि। जी नाज़रीन, जी जेके तव्हां रश ॾिसी रहिया आहियो इहा अवामी मेडिकल स्टोर ते रश आहे जेका मास्क विराए रहिया आहिनि, तक़सीम करे रहिया आहिनि त अवाम वॾे अंग में शरीक थिया आहिनि। जी नाज़रीन, हीअ असां तव्हांखे अवामी मेडिकल स्टोर जा व्यूज़ ॾेखारे रहिया आहियूं जिते वॾी रश आहे मास्क विराइण दौरान। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं अवामी मेडिकल स्टोर ते जेको अवामी मेडिकल स्टोर पंहिंजे तहत पाण जेको आहे सो ग़रीबनि में मास्क विराए रहियो आहे जंहिंजो तक़रीबन तादादु लखनि में आहे। असीं तव्हांखे ॾेखारियूं था ऐं हुन खां अलावा मेडिकल स्टोर जे मालिकनि सां ॻाल्हायूं त उहो जेको कमु करे रहिया आहिनि फलाई कमु करे रहिया आहिनि कहिड़े हिसाब सां करे रहिया आहिनि। अचो त संदसि ॻाल्हि ॿोल कयूं। विराए रहिया मास्क इहे फलाईदार विराए या पंहिंजे न अवामी ख़िदमत असां इहे मास्क हलायासीं जीअं अवाम खे प्रोटेक्ट मिली सघे ऐं कुझु महिल असांजो पोयां बि आहे त असां उहो बि तयारु कयो आहे अवामी ख़िदमत लाइ, उहो बि असां अवाम खे ॾींदासीं इंसानी हेल्प कया इंसानी ॾुखे वक़्त खे हटाइण जे लाइ। पोइ बि असां इंसान जेतिरो थी वियो असां उनजी हेल्प कयूं था पिया ऐं इंसान जी हमदर्दी लाइ करे रहिया आहियूं। असां इहे हिकिड़ा विराया आहिनि ऐं इनशाला असांजो ॿियो बि सामान मास्क अचंदा जेके असां विराईंदासीं ऐं जेको आहे सो सॼे अवाम में फ्री तक़सीम। बैजी रोड आहे जेको ट्रैक्टरनि जो शोरूम जो मर्कज़ आहे। सभु शोरूम बंदि लॻा पिया आहिनि, सील लॻा पिया आहिनि। जी नाज़रीन, तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं त हीअ बैजी रोड आहे ऐं शोरूमनि जो मेन चौक आहे। कारोबार तमामु घणा बंदि आहिनि, दुकान बंदि आहिनि ऐं कुझु दुकान ज़रूरत शयूं खुलियल आहिनि ऐं अवाम बि घर में मौजूदु नथो रहे। इन जो छा सबबु आहे? सूरत साईं सिंध जे अंदरि बल्कि पूरे पाकिस्तान ऐं दुनिया जे अंदरि इंतिहाई तफ़्तीशनाक आहे। हीअ सिंध जे अंदरि बल्कि पूरे पाकिस्तान जेको कोरोना वायरस जो मुज़िमत वबा सां फैलिजी रहियो आहे, इन जे करे सिंध जे अंदरि मुकमल 8 ॾींहंनि खां लॉकडाउन लॻल आहे। इन में सब्ज़ी फ्रूट या किराने या पंसार मेडिकल स्टोर सौदो सूद खां ॾाढा ॾुखिया थिया ऐं जेको आहे दुकान बंदि पिया आहिनि, न को रक्शो आहे न को कुझु ई कोन्हे को ईअं बसि पंधि चवंदा पिया चवंदा बसि मोटो अधु मोटाइनि था पिया। हा, असां दवा वठण आया आहियूं ॿारनि खे हिन खे नंढड़नि खे बुखार हुयो, चयो हाणे कीअं जेको आहे अचूं वञूं, चवंदा जेको आहे न 2 अचो न 3 अचो न 1 अचो। जी नाज़रीन, जीअं त टाउन कमेटी पारां गोलदारा ठाहिया विया आहिनि ऐं जेको आहे सो ख़रीदारनि लाइ हिकिड़ो ठाहियो वियो आहे त इन गोलदारे में बीहनि ऐं ख़रीदारी करे सघनि था ऐं पहिरियां रश खां जेको आहे सो घटण जे लाइ ही पनियाकिल में टाउन कमेटी पारां हीउ वॾो मुख़्तियारकार आयो हुयो जंहिं अमल करायो आहे त बाबा जेको बि ख़रीदार अचे इन गोलदारे में बीह करे पंहिंजी सब्ज़ी ख़रीद करे। जी नाज़रीन, हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो पनियाकिल में ख़रीदारनि जे लाइ हीअ गोलदारा ठाहिया विया आहिनि ऐं ख़रीदार सब्ज़ी तरे ख़रीद कंदा। भाउ असां इख़लाक़ी तौर उनखे सम्झाए रहिया आहियूं त बाबा तव्हां ते बि फ़र्ज़ु आहे असां ते बि फ़र्ज़ु आहे पूरे पाकिस्तान जे लाइ त बाबा इहा बीमारी हिकिड़ी गंदी लाइलाज बीमारी आहे, हिन जो को हल न आहे, सिर्फ़ु एहतियात आहे। एहतियात कयो, पंहिंजे घरनि में महदूद रहो, पंहिंजो ज़रूरी कमकार आहे, बीमारी सीमारी आहे त अचो, न त जेको आहे सो तव्हां पंहिंजे घरनि में महदूद रहो। बसि असांजी कोशिशि इहा ई आहे, अलाए कंदो कंहिंखे असांजी तरफ़ां तकलीफ़ न ईंदी, असां उन्हनि जा असांजा उहे ई आहिनि। ठीकु आहे, असां बसि कोन थो करे, असां हाणे मथो थकिजी पिया आहियूं, असांजी सम्झ खां ॿाहिरि आहिनि, बहरहाल कोशिशि कयूं था, अलाह मालिक अलाए कंदो सम्झी वेंदा। 7 ॾींहं लॉकडाउन थियल आहे, को केस थिया आहिनि एतिरा
बहाना केस जहिड़ा कोन कया आहिनि बाक़ी ईअं जेको आहे सो उन्हनि खे पंहिंजे तरीक़े सां बाइख़लाक़ तरीक़े सां सम्झायूं था। अच्छा त बाबा सम्झी वञो तव्हां ते फ़र्ज़ु आहे, असां ते बि फ़र्ज़ु आहे जेको आहे पंहिंजे पाण ते जेको आहे थोरो माण्हू खे यकीनी बणाए त हिकु जेको आहे सो इहो हा इहा शइ थिए जेको आहे सो। वरी महिरबानी थैंक यू। असां गॾु आहियूं ऐं असां सां डॉक्टर संजय कुमार मौजूदु आहे, त अचो त उनखां कोरोना वायरस जे बारे में थोरी घणी मालूमात वठूं। साईं कोरोना वायरस जेका आहे इहा कहिड़ी शइ आहे जेका माना वायरस कीअं पखिड़िजे थी, अवाम छा करणो घुरिजे हुनखे कुझु? कोरोना वायरस जेको आहे न इहा जेको आहे न हिकु त वाते खंघ जे ज़रिए ज़ुकाम जे ज़रिए माण्हू खंघे थो या छिक ॾिए थो त इन छप जे दायरे तां इहा पकड़िजे थी। ॿियो त कंहिं इंसान खे हिक ॿिए खे हथ लाहिण सां बि इहा शइ पकड़िजे थी। हा इहे ॿ तरीक़ा आहिनि जेके वायरस ट्रांसमिट थिए थो ॿिए माण्हू। अच्छा अवाम कहिड़ी माना परहेज़ करे कहिड़ी शइ खां? अवाम परहेज़ करे घर में महफ़ूज़ रहे, ॿाहिरि न अचे घणो, ऐं कंहिंसां हथ न मिलाए, कंहिंसां हथ छुई न करे, घटि में घटि 6 फुट खां घर में बि रहे त हिक ॿिए खां मुफ़ासिले में रहे, घटि में घटि 6 फुट जो मुफ़ासिलो हुजे पाण में हिक ॿिए खां। हा इहे तदाबीर करे त पोइ हिन खां बचाव थी सघे थो। अच्छा माना सिर्फ़ु माना वेझड़ाइप वारी शइ खां रोकिजे, उन खां अलावा हथ न मिलाइजे। हा वेझड़ाइप मास्क पाए, मास्क इस्तेमालु ज़रूरी आहे, हथ न मिलाइण कंहिंसां। ऐं अगरि मास्क पातल हूंदो त उनखे अगरि को छिक ॾिए थो, को खंघे थो भिकार माण्हू त उहो बची सघे थो, न त हे वायरस ट्रांसमिट थी वेंदो। हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं डॉक्टर सतीवान वटि, त अचो त डॉक्टर सतीवान खां पुछूं त जेका कोरोना वायरस आहे उनजे बारे में कहिड़ियूं अलामतूं आहिनि ऐं कहिड़ी शइ खां परहेज़ करणु घुरिजे। अचो कोरोना वायरस खां कहिड़ियूं बचाव जे लाइ अलामतूं आहिनि माण्हू जीअं कोरोना खां महफ़ूज़ रहनि? बचाव जे लाइ इहो तरीक़ो आहे त मुंहं ते मास्क हुजे, हथनि ते गिलोज़ हुजनि, जेकॾहिं गिलोज़ न आहिनि त हथ बार बार साफ़ु करणा आहिनि, हर ॿी कलाके सां स्पिरिट सां या डिटोल सां चङी तरह 20 सेकंडनि सां या कंहिं सैनिटाइज़र सां उनखे हथ चङी तरह सफ़ा करणा आहिनि। ठीकु आहे। ऐं कोशिशि इहा कजे त तव्हांजो हथु तव्हांजे मुंहं खे न लॻे, नक खे न लॻे, वात खे न लॻे, अखि खे न लॻे, ऐं पंहिंजा हथ ॿियनि सां मिलायो न, परे खां सलाम कयो। इहे काफ़ी तरीक़ा आहिनि बचाव जा, इन खां बि वधीक आहिनि बचाव जा। मिसाल तौरु कोरोना वायरस तॾहिं बि फैलिजे थो जॾहिं असां कंहिंसां हथु मिलायूं था। ठीकु आहे। खंघि थिए थी त जंहिं महिल खंघूं त कोशिशि इहा कयूं त असांजे खंघण दौरान साम्हूं को ॿियो माण्हू न बीठो हुजे, जे मास्क लॻियल हूंदो त उहे जरासीम जेके कोरोना वायरस जा आहिनि उहे ॿियनि ताईं न पहुचंदा, सम्झो। ऐं चंद क़दम परे हुजूं माण्हुनि खां, सेपरेशन हुजे। बहितरीनु तरीक़ो अॼुकल्ह इहो ई आहे त जेको सरकार लॉकडाउन करायो आहे उहो लॉकडाउन तमामु ज़रूरी आहे। आवाम उन में कोऑपरेट करे, हर माण्हू पंहिंजे घर ताईं महदूद हुजे, छो त फैलजण जा तरीक़ा तमामु घणा आहिनि। सभ खां बहितरीनु तरीक़ो इहो ई आहे त माण्हू पंहिंजे घर में रहे, ॿाहिरि न हुजे। ही बैजी रोड आहे जेको मुकमल लॉकडाउन थियल आहे, बिल्कुलु तव्हां ॾिसी सघो था त बिल्कुलु बाज़ार जेका आहे उहा बंदि आहे ऐं बिल्कुलु माण्हू मामूल मुताबिक़ गुज़र सफ़र कंदा ऐं बिल्कुलु ई शहर बंदि आहे। ऐं हिते तमामु घणा मोटरसाइकिलनि जा शोरूम आहिनि जेकी मुकमल तौर ते सील आहिनि। सिर्फ़ु बैंकियूं खुलियल आहिनि, उन खां अलावा ज़रूरत वारी शयूं जेके आहिनि दुकान उनजा मर्कज़ खुलियल आहिनि, सब्ज़ी जा रेड़ा खुलियल आहिनि। ॿियो मुकमल तौर ते नाकाबंदी थियल आहे। जी नाज़रीन ही ॾिसी सघो था, हीअ ईदगाह रोड आहे। जी नाज़रीन ही फ्रूट वारनि ते 2 माण्हू बीहण जी इजाज़त ॾिनी वई आहे टाउन कमेटी तरफ़ां ऐं असां मुख़्तियार कार तरफ़ां, SDM साहब तरफ़ां। ऐं इहे खोलिया विया, 2 गोलदार ॾिना विया आहिनि त फ्रूट वारनि खे बि तव्हां 2 हिन में लाइन में बीहारे करे ऐं उनखे तव्हां फ्रूट ॾेई सघो था। जी नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया त मौजूदु आहियूं, हिते हिकिड़े ख़रीदार सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हिन कोरोना वायरस जे मौक़े ते जेके सिंध हुकूमत उपाउ वरिता आहिनि, हिदायतूं कयूं आहिनि, उन ते अवाम अमल छो नथो करे। साईं जन खां सवाल जवाब पुछूं था।
सिंध गवर्नमेंट जेके अहकाम जारी कया आहिनि त बाबा पंहिंजे घर में महफ़ूज़ रहो ऐं उन खां अलावा तव्हां में किथे घर खां ॿाहिरि निकिरो आवाम तमामु घणो असांखे ॾिसण में अचे थो रोडनि ते उनजी छा वजह आहे? असल में उन्हनि जी वजह इहा आहे त जेके घर में असां बंदि आहियूं, राशन पाणी जे लाइ निकिरी आया आहियूं ऐं ग़रीब आहियूं, दुकानदार बि बंदि आहे, मज़दूर आहियूं, छा कयूं मिड़े राशन पाणी वठण लाइ शहर निकिरी आया आहियूं, शहर जो रुख कयो आहे। असां अपील कयूं था सिंध सरकार खे ऐं साईं बिलाल भुट्टो साहिब जन जेको आहे सो पंहिंजे क्लब जे ज़रिए ॿुधायो त लॉकडाउन जे दौरान मज़दूर माण्हू जेके आहिनि, मज़दूर जीअं असां मज़दूर आहियूं, उन्हनि खे राशन पाणी घर वेठे ॾिनो वेंदो। हिन वक़्त ताईं को बि उपाउ न वरितो वियो आहे, जंहिंमें असां अपील कयूं था सिंध सरकार खे त उन्हनि मज़दूरनि जे लाइ, उन्हनि ग़रीबनि जे लाइ जिन जो रोज़ु किलो अटो वठी खाईंदा आहिनि ऐं उन्हनि खे हिन टाइम ते पुछियो बि न वियो आहे तव्हांजो घर जो चुल्हो हले थो या नथो हले। लॉकडाउन ते असां अमल कयो आहे, घर खां निकिरी आया आहियूं, कुझु सब्ज़ी वठण जे लाइ या को राशन पाणी वठण जे लाइ निकिरी आया आहियूं। इन जे करे असां हिन बाज़ार में जेको रुख कयो आहे सो राशन पाणी वठी करे वरी वापसि पंहिंजो घर में महदूद आहियूं। तमामु भाइरनि खे बि अपील कयूं था त इहे घर में महदूद रही करे महीनो या 15 ॾींहं लॉकडाउन जेको बि ऐलान कयो वियो आहे इन ते अमल कनि जीअं कोरोना वायरस खां बची सघिजे। जी नाज़रीन, अव्हांखे पनवाकिल जा असीं लेख ॾेखारे रहिया आहियूं जेके मुकमल तौर ते नाकाबंदी कयल आहे ऐं बंदि आहे। जी नाज़रीन, ही पुलिस जेके अमल नथा कनि पिया आरक्षण जा ऐं टायरनि मां हवा कढी रहिया आहिनि। जी नाज़रीन, असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं बाईजिस्तान जा बिल्कुलु नाका। जीअं तव्हां आवाम जा व्यूज़ ॿुधा ऐं उनखां अलावा डॉक्टरनि जूं हिदायतूं बि ॿुधियूं। डॉक्टरनि जो चवणु आहे त जेका सिंध गवर्नमेंट फ़ैसिलो कयो आहे उहो सही आहे, उन ते हर माण्हू खे अमल करणु घुरिजे ऐं हर माण्हू खे घुरिजे त पंहिंजे घर में महफ़ूज़ रहनि, पंहिंजे ॿारनि जी हिफ़ाज़त कनि, पंहिंजी फैमिली जो ख़्यालु रखनि। ऐं उनखां अलावा तव्हां दुकानदारनि जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं त असां कारोबार खोली त वेठा आहियूं पर माण्हू न आहिनि त असांजे माना कारोबार अधिका आहिनि। उनखां अलावा तव्हांखे असां डॉक्टरनि सां ॻाल्हि ॿोल कराईसीं। उनखां अलावा तव्हांखे असां जेको पुलिस में कर्फ्यू लॻायो, लॉकडाउन कयो वियो आहे, उनजे बारे में तव्हांखे असां तफ़सील ॾिनासीं ऐं ॾेखारियोसीं शहर जेके मुकमल तौर ते लॉकडाउन थियल आहे। सॼा तफ़सील तव्हांखे ॾेखारियासीं। कैमरामैन मनोहर ड्राइवर सां गॾु अयाज़ अब्बासी, सोच टीवी, पनवाकिल। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी खे ऐं बेल आइकन खे दबाइण कॾहिं भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.